सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां उम्मत खे ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अलाह ताला असांखे नबी आख़िर ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में अज़ीम नेमत अता फरमाई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाण सॻोरा आख़िरत ताईं इंसानियत लाइ हिदायत जो सरचश्मो आहिनि। पाण हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदल ऐं इंसाफ़ ते ॿधल मुआशिरो क़ाइमु कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण ऐं मज़लूम जी मदद करणु सेखारियो। अलाह ताला पाकिस्तान खे अमुन तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जे रस्ते ते रखे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जो हर रुख़ असांजे लाइ मशअल राह आहे। पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम हर ज़माने ऐं मक़ाम खां बालातर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुसलमाननि खे जशन ईद मिलादुल नबीअ जूं मुबारकूं ॾींदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम नस्लनि ऐं क़ौमुनि लाइ रहनुमाई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम जी रोशनीअ में मुआशिरे अंदरि अमुन बर्दाश्त ऐं भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु करणी आहे।